अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहे प्रॉब्लम आहिनि रेशोज़ ते। हाणे रेशोज़ वारा जेके प्रॉब्लम्स आहिनि तक़रीबन फेडरल जूं टेस्ट हुजनि या सिंध पब्लिक सर्विस जूं टेस्ट हुजनि उन्हनि में तक़रीबन ईंदा रहंदा आहिनि। हाणे इहे प्रॉब्लम एतिरा आम आहिनि जो तक़रीबन हर टेस्ट में ईंदा आहिनि। हाणे जेका JST टेस्ट आहे या PST हाणे इम्कान आहे त उहे तक़रीबन उन टेस्ट में ईंदा। हाणे इहे प्रॉब्लम्स कीअं हल कजनि, हाणे अचो त इनखे जेको आहे हल करे ॾिसूं त इहे हल कीअं थींदा। हाणे पहिरियों नंबर जेको असांजो प्रॉब्लम आहे उहो आहे A/B = 2/5 ऐं B/C = 5/4। असांखे जेको मालूम करिणो आहे उहो आहे A/B/C। हाणे अचो सॉल्यूशन ॾिसूं हुनजो कीअं थींदो। A/B/C इहो असांखे जेको आहे तो फाइंड करिणो आहे। हाणे दोस्तों हे ॾिसो त जेको असांजो A/B आहे उन में असांखे जेका गिवन वैल्यूज़ आहिनि उहे आहिनि 2/5 ऐं जेका B/C आहे B/C = 5/4। हाणे हे जेको प्रॉब्लम आहे दोस्तों कुझु गौर कयो त हिन में जेको असांजो B जो वैल्यू आहे उहो आहे असांजो 5 ऐं हिन जेको आहे सो हिन में जेको B जो वैल्यू आहे उहो आहे 5। हाणे हे जेके ॿई असांजा A/B आहिनि ऐं B/C आहिनि इन में B जो जेको रेशियो आहे उहो छा आहे असांजो कॉमन आहे, मुश्तरक आहे। त असां चई सघूं था त A/B/C जेको बराबरि थींदो A जेको आहे बराबरि आहे 2 जे ऐं B ॾिसो दोस्तों हिते जेको B जो वैल्यू आहे उहो आहे 5 ऐं हिते जेको B जो वैल्यू आहे उहो 5। हाणे जॾहिं ॿई रेशो थी विया आहिनि, कॉमन मुश्तरका थी विया आहिनि त असां ॿिन्ही मां बि को हिकिड़ो वैल्यू खणी सघूं था। त A बराबरि थी वियो 2 जे ऐं B जेको बराबरि थींदो असांजो 5 जे ऐं C जेको बराबरि आहे असांजो छा थींदो 4 जे।